ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठे मिठे श्री बाबा ब्रह्मजी संघ द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे समय खे महत्व माण्हू हिन समय दुनिया में समय खे महत्व नथा ॾियनि। जो ॾींहुं अगरि असां ॾिसूं त असां केतिरो कमु करूं था ऐं केतिरो समय वेस्ट था कयूं। कम हथ पेरनि सां माण्हू घटि थो करे। मुख सां ॻाल्हाए ज्यादा थो, मन सां सोचे ज्यादा थो। हिकु ई आत्मा आहे जो मन द्वारा सोचदी आहे, बुद्धि द्वारा निर्णय कंदी आहे, पोइ हथ पेरनि द्वारा बि कमु उहे ई कराईंदी, मुख सां ॻाल्हाईंदी बि आत्मा। त सोचो हिकु आत्मा जी शक्ति काथे काथे लॻी ऐं ॿियो हुनजी बुद्धि हेॾे होॾे भॼदी रहंदी आहे। त हिकु ई आत्मा वेठी हिकु जॻह, लेकिन हुनजो मन ऐं बुद्धि अलाए काथे काथे भॼे थो। भले पेरनि सां उते ई वेठा आहिनि, शरीर सां उते ई वेठी, लेकिन आत्मा जो मन ऐं बुद्धि द्वारा आत्मा हेॾे होॾे भॼे थी। कॾहिं हिन वटि, कॾहिं हुन वटि, कॾहिं हेॾे, कॾहिं होॾे। त माण्हू सोचनि था असांजो सॼो ॾींहुं ईअं ई निकिरी, असां कुझु कयो बि न, समय काॾे थो वञे। त कल्ह खां सुबुह खां जांच कजो या अॼु राति सुम्हण खां पहिरियों 24 घंटा हूंदा आहिनि। बाबा त भॻवान त चईंदो आहे भई 8 घंटा आराम करो, 8 घंटा कमु करो, 8 घंटा मुंहिंजी यादि में रहो। परमात्मा असांखे ईअं चईंदो भई 8 घंटा तव्हां मूंखे यादि करो, 8 घंटा तव्हां आराम भी करो और बाक़ी तव्हां 8 घंटा कमु करो। ॾिसो केॾो सहज रीति सां परमात्मा असांखे सॼे ॾींहं जो चार्ट ॾींदा। तव्हां करे ॾिसो भई असां 8 घंटा आराम भी करूं, 8 घंटा कमु भी करूं। 8 घंटा खां ज्यादा त कोई कमु कंदो न, हुन खां बि घटि कंदा आहिनि अॼुकल्ह। तव्हां ध्यानु अगरि ॾियूं असां त माण्हू 8 घंटनि खां बि घटि कमु थो करे। ऐं जेका गवर्नमेंट ऑफिसर हूंदा आहिनि उन्हनि खे त हिकु सीट ते वेहणो हूंदो। भई घर गृहस्थी वारा बि सोचो त सॼो ॾींहुं त कमु उते हूंदो न, बाक़ी हा घर जो ध्यानु ॾियणो पवंदो आहे। कॾहिं बि कोई अची सघंदो त जॾहिं जो ईंदो तॾहिं ॾिठो वेंदो न। गेट त खोलणो, हुन सां जेको बि कमु हूंदो उहो कमु करे बसि, हुन खां पोइ त फ्री रहो। रोज़ रोज़ त कोई ईंदो न आहे। अॼुकल्ह त कोई केॾे वञे बि न, एतिरो कंहिं वटि टाइम बि न आहे। त बाबा चवनि था कि हाणे जांच करो। असां राति जो अॼु जांच कजो कि भई सॼो ॾींहुं मुंहिंजो 24 घंटा में छा करां थी। त तव्हांखे पतो लॻंदो असां केॾो फालतू समय वेस्ट था करूं। ऐं असांजो समय वेस्ट कंहिंमें थींदो? फालतू सोचण में समय वेस्ट थी वेंदो। जो असां हेॾा होॾा जी ॻाल्हियूं सोचंदा आहियूं न, असांजो मन सोचंदो आहे, असांजी बुद्धि हेॾे होॾे भॼजी जो रहंदी आहे। त हुनमें असांजो समय जास्ती वेस्ट थींदो आहे, ज्यादा सोचण में, बुद्धि खे वॼाइण में ऐं ज्यादा ॻाल्हाइण में। अॼु ॾिसो माण्हू कपिड़ा धोए, झाड़ू पोछो करे, घणो समय लॻंदो, लेकिन सोचे थो माई ईंदी ईअं कंदी, वरी कपिड़ा धोईंदी, वरी हुनखे सम्झाइण में समय वेस्ट, वरी उहो कुझु गड़बड़ करी वञे उहो वेस्ट। झाड़ू पोछो भई हिकु त ध्यानु था ॾियूं भई ईंदी त हितां साफ़ न करे, हितां कराईंदसि, हितां कराईंदसि,
वरी ईंदी आहे कंदी आहे त हुन ते टाइम वेस्ट, वरी करे करे हली वेंदी, पोइ ॾिसंदासीं हुनमें टाइम वेस्ट, वीचार कंदासीं हुन लाइ उल्टो सुल्टो सोचंदासीं करे न वई आहियां त उहो वेस्ट। त माण्हू जो समय वेस्ट पहिरियों न थींदो हुयो, पहिरियों हाणे बि ॾिसो जो माण्हू सुबुह खां राति ताईं पंहिंजो नियम ठाहींदो न, ऐं घर जो कमु आहे केतिरो, हे त न तव्हांजा कोई ॾाढा सारा महल ठहियल आहिनि, एॾी सारी कोठी ठहियल आहे, भई एॾी सारी कोठी हूंदी त ओतिरा माण्हू बि ईंदा, कोई सभु माण्हू पंहिंजो पंहिंजो कमरो बि साफ़ करनि त बि थी वञे, त एतिरो कमु आहे न, लेकिन असां ज्यादा सोचे सोचे करे हिक ॿिए जे भरोसे वेही करे ज्यादा उल्टो सुल्टो हिक ॿिए खे ॻाल्हाए करे, हिक ॿिए सां ॻाल्हाए करे असां पंहिंजो समय वेस्ट था कयूं। पोइ हिन सां छा थो थिए, हिन सां बीमारियूं वधनि थियूं। ॾिसो घर में तव्हां मायूं रखो था ऐं खुदि सॼो ॾींहुं खाई करे वियो था न, रोटी बि कोई दिलि सां करे थो न, माण्हू घर में रोटी दिलि सां ठाहे न, ॿारनि खे ठीक संभाले, त आख़िर करणो छा आहे? भई धंधो करण वारा त ॿाहिरि धंधो करनि था, उहो पैसो न कमाए सघनि त तव्हां छा पैसा नथा कमाए सघो, लेकिन तव्हां घर में तव्हांजी ड्यूटी आहे त ख़ुशी ख़ुशी सां करो न। अॼु माण्हू अगरि दुकान ते ईअं मुंहुं सुजाए करे वेही ऐं डांटे मारे ऐं ईअं उल्टो सुल्टो चए त माण्हू चईंदा न, अरे हिनजी दुकान ते छा वञे, त ईअं थो ॻाल्हाए, वेंदो हुनजी दुकान ते। पोइ माण्हू घर गृहस्थी कीअं थो संभाले? सुबुह खां राति ताईं ॾिसो लेडीज खे कोई वीरलो हूंदो जो पंहिंजी घर गृहस्थी खे ख़ुशी ख़ुशी सां संभालंदो हूंदो, ख़ुशी ख़ुशी सां ॿारनि खे पाले, रोटी ठाहे, ईअं करे, इहो कमु माण्हुनि खे नंढो थो लॻे। अॼुकल्ह जा माण्हू चवनि था सॼो ॾींहुं ॿारनि खे संभालंदा रहूं छा, असांजो इहो ई कमु आहे, त तव्हांजो छा कमु आहे? बस तव्हांखे जेंट्स पैसा कमाए ॾियनि था, बस शॉपिंग करो ऐं तयार थी हेॾे होॾे घुमो, त तव्हांजो बि त कुझु कमु अथव न, त उहो जेको कमु आहे रोटी ठाहे करे ॾियणु, घर जी साफ़ सफ़ाई रखणु, घर जो वातावरण सुठो रखणु, जेतिरो थी सघे न असांखे, जीअं माण्हू हिक ॿिए सां कीअं संभली संभली करे ॻाल्हाईंदो, किथे लड़ाई न थी वञे, किथे वरी नाराज़ न थी वञे, पोइ असांखे ॿारनि सां बि ईअं ई हलणो आहे। अॼुकल्ह जे ॿारनि खे अगरि तव्हां रोक सां पालण जी कोशिशि कंदा त न थी सघंदो। अॼुकल्ह जीअं माण्हू ससु नुंहं खे, नुंहं ससु खे, या माण्हू हिक ॿिए घर वारनि खे, या दुकानदार ॾिसो पंहिंजो जेको ग्राहक हूंदो आहे न, त केॾो ठाहे करे हलंदो, पंहिंजे पड़ोसियुनि सां केॾो ठाहे करे हलो था, पंहिंजे संबंधनि सां कोशिशि करो था ठाहे करे हलूं, भई लड़ाई, हू ई पंहिंजे ॿारनि सां बि ठाहे करे, एतिरो थी सघे न हुननि खे डांटो मारो न, त माण्हू बाबा चवंदा आहिनि विदेश वारा कॾहिं पंहिंजे ॿारनि खे मारदा न आहिनि, लेकिन उहो पंहिंजे ॿारनि खे समय अनुसार पंहिंजो जीवन जीअण बि सेखारींदा आहिनि, मारदा डांटदा बि न आहिनि, ऐं ॾाढी सुठी रीति पालना ॾींदा आहिनि। छा हुननि जा ॿार ईअं न कंदा हूंदा जिद इहे सभु, त हुननि जा ॿार, हुननि जे परिवार वारा बि, हिन समय घर वारा माउ पीउ संबंधी वेही करे टीवी था ॾिसनि, हेॾे होॾे माण्हुनि जी प्लानिंग था करनि, ईअं था करनि, उहो था करनि, त ॿारनि खे उहो ई माहौल मिले थो। अगरि तव्हां ॿारनि सां गॾु सॼो ॾींहुं, इहा असांजी जॉब आहे, ड्यूटी आहे, असांखे हिन जेतिरो ठही करे हिन सां ॻाल्हाइणो आहे, खेॾणो आहे, पढ़ाई करणी आहे, हिनखे कराइणी न, हिनखे करणी आहे। ॿारनि खे होशियार ठाहिण जो ॾाढो सहज उपाय, उन्हनि खां पुछो अच्छा इहो कीअं थींदो आहे, इहो कीअं थींदो आहे, घर जो माहौल, भई तव्हांजी ड्यूटी आहे, तव्हांखे घर जो माहौल ॾाढो सुठो ठाहे करे रखिणो। अॼुकल्ह दुकानदार या ॿाहिरि जीअं माण्हू जॉब था करनि, त उहे हिकु ई कमु रोज़ कंदा, लेकिन केॾो सुठी रीति सां पंहिंजो ख़ुशी ख़ुशी सां कंदा आहिनि, छो पैसा मिलनि था। ऐं उहे घर वारा जेका घर में रही करे कमु करनि था,
तो चईंदासीं यही करूं छो सॼो ॾींहुं, असां त परेशान थी विया आहियूं। माण्हू अॼुकल्ह ख़ुशी ख़ुशी सां तव्हां रोटी न ठाहींदव, सुठी रीति सां सुठी भावना सां रोटी न ठाहींदव, ॿारनि खे न संभालंदव त घर में जो वातावरण छा थींदो? ख़राब। पैसो कमाइण जो छा फ़ाइदो? माण्हू पैसो कमाए करे अचे थो त तव्हांजो फर्ज़ आहे की तव्हां हुन पैसे खे घर में सुठी रीति कम में लॻायो। हुन पैसे सां जो चीजूं वठो था, खाओ था, पीओ था, घर ठाहियो था, त घर में सुख शांति ठाहे करे रखण जी जिम्मेवारी ये जॉब आहे, ये जिम्मेवारी आहे, ये धंधो आहे लेडीज़। ये घटि धंधो न आहे। घर में तव्हां सुठे मन सां सुठी भावना सां रोटी ठाहे करे घर वारनि खे खाराईंदव, तव्हांजे घर में सदा सुख शांति जो माहौल रहंदो, त मतिलब तव्हां पंहिंजी जॉब में सक्सेस थी। अॼु ॿार कहिड़ा बि हुजनि, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारा हुजनि, लेकिन अगरि तव्हां पंहिंजी शक्ति सां, पंहिंजे व्यवहार सां, पंहिंजी कंहिंजो दोस्त ख़राब हूंदो आहे न, त भई कंहिंजो हूंदो न, हाई मुंहिंजो दोस्त ख़राब आहे त मुंहिंजो दोस्त मां हिनखे सुधारां, त उअं ई असांखे ॿारनि खे बि ईअं ई करणो खपे। ईअं न इहो मुंहिंजो ॿारु आहे ईअं थो करे त हुनखे डांटो मारो न। जो जहिड़ो बि आहे, जीअं बि आहे, हर हिकु आत्मा में विशेषता हूंदी आहे। असांखे हुन विशेषता खे ॼाणे करे हुन ॿार सां हुन रीति ई हलणो आहे। ज़रूरी न आहे की हिन जो ॿारु ईअं थो करे त मुंहिंजो ॿारु बि हीअं ई करे, मुंहिंजो छो नथो करे। तव्हां मारे के करे, डांटे करे कहिड़े बि ॿार खे कुझु सिखाए न सघंदा। अॼुकल्ह जो ज़मानो न आहे। अॼुकल्ह जो ज़मानो अगरि तव्हां ॿार खे डांटदव मारदव त थोरो ई वॾो थींदो न, या उन समय तव्हांखे बि ओड़ो ई जवाब, ओड़ो ई टोन, ओड़ो ई मारण कुटण, देरी थोरी कंदे। अॼुकल्ह माउ पीउ खे बि ॿार मारनि था, त बाबा चए थो की हाणे हिन रीति जेतिरो थी सघे न, भई हर हिक में कोई न कोई कमी कमज़ोरी हूंदी आहे। भई असां ॿारनि जे मथां चिल्लाए सघूं था, सिंधियुनि जी माउ पीउ आहियूं, संबंधी आहियूं, त नंढो आहे न, हिन जे मथां असां चिल्लाए सघंदा आहियूं। लेकिन उहो ज़मानो आहे, पर ज़मानो न बि हुजे, लेकिन जॾहिं वॾे माण्हुनि में कमी कमज़ोरी आहे त हुननि सां ठाहे करे हलो था न, त नंढनि में बि कमी कमज़ोरी आहे त उहो बि ठीकु थी वेंदो। इहो थोरी न ई थींदो, वो भी ठीक थींदो। हुनखे बि रोज़ प्यार सां सम्झाईंदे उनजे लाइ सुठो सोचदे उहो ठीकु थी वेंदो। अहिड़ी भावना रखो मन में, ये ठीकु थी वेंदो। अरे न, हिन में इहे संस्कार आहे, वॾो थींदो ईअं कंदो छा, ईअं कंदो छा, वॾे ताईं हुनजी कमज़ोरी रहे छो था, ईअं सोचे छो था, हाणे ख़तम थी वञे। आत्मा में जो कमी कमज़ोरी आहे हाणे ख़तम थी वञे। कई बार ॾाढो कोशिश करे बि उहो कमी कमज़ोरी ख़तम न थींदी आहे, पोइ छा थींदो? ॿार खे मारे छॾंदो। माण्हू ॾिसो, वॾनि में कमी कमज़ोरी हूंदी आहे त बि सोचो हिननि खे कीअं मारो, त नंढनि खे बि छो था मारो? काथे कुझु उल्टो सुल्टो लॻी वञे त शाप तो थोड़ो वॾो थिए, सुधरी वञूं था, बचपन में हुनजी कमज़ोरी ॾिसी करे हुनखे उल्टो सुल्टो ॻाल्हाए मारे कुटे बि हुनजो भविष्य बिगाड़े। भई ये भी समय हूंदो आहे, ये माण्हुनि खे सम्झणो खपे। ये समय हूंदो आहे, भई एतिरे समय ताईं उहा आत्मा हुन बुराई जे वश हूंदी आहे। त अगरि तव्हां परमात्मा खे यादि कंदव त हुनजो समय जल्दी जल्दी ख़तम थी वेंदो, हुनजी आत्मा में उहो अवगुण, उहो बुरो संस्कार जल्दी ख़तम थी वेंदो। लेकिन अगरि तव्हां मारे डांटे अपशब्द चई करे हुनखे सुधारण जी कोशिश कंदव त ॾाढो ई समय ताईं न कढी सघंदा, छोकी असां में शक्ति थोड़ी आहे। असां त बसि ॾिसूं था, अरे ईअं थो करे ॾाढो टेंशन में अची
सालनि ताईं हिक ई ॻाल्हि जी टेंशन में रहंदव त खुद जो शरीर भी बीमार, हुन ॿार जो जीवन भी बीमार, ऐं घर जो वातावरण। त उहो जॾहिं ठीक थी वेंदो हाल फिलहाल हुनमें जो विशेषता आहे उहो त असां ॾिसी करे हुनजे संबंध में अचूं, हुनजी हुन विशेष भई घर में अगरि दाल न आहे ऐं भाॼियूं अटो त आहे त ठीकु आहे, हाल फिलहाल भाॼी ऐं अटे सां कमु था करूं, पोइ जॾहिं दाल अची वेंदी त दाल बि ठाहे वठंदासीं। ये थोड़ी दाल न आहे त मां रोटी न खायां, दाल न आहे त अची वेंदी, हाल फिलहाल जो आहे हुनमें त खाऊं पीऊं, हुनखे त यूज़ करूं। त माण्हू बि ईअं थो करे, अॼु के माण्हू जे जीवन में कोई ॻाल्हि जी कमी आहे, कोई भी ॻाल्हि जी कमी है, या के ॿार में कोई बुरो स्वभाव संस्कार, बुरी आदत आहे, त माउ पीउ संबंधी चवनि था की न पहिरियों ये ॻाल्हि ठीक थिए पोइ मूंखे आराम ईंदो, पहिरियों ये ॿार हिन ॻाल्हि में ठीक थिए पोइ मूंखे आराम ईंदो। हाणे उहो जॾहिं ठीक थींदो उहो ॻाल्हि जॾहिं ठीक थींदी, लेकिन तेसि ताईं जो असांजे जीवन में जो सुठी ॻाल्हियूं आहिनि, जो सुठी चीजियूं आहिनि, जो ॿारनि में संबंधनि में सुठियूं आदतियूं आहिनि, विशेषतायूं आहिनि, हुननि खे त यूज़ करो न। भई माण्हू बि चईंदो न अरे तूं वटि दाल कोन थी त रोटी त थी, भाॼी त थी, खा। पोइ जिद ते अड़दो न मूंखे त उहो ई खपे त माण्हू चईंदो न हाणे जिद ते अड़ियो आहे, ये त ख़राब थी वियो न, पोइ इहो सुठो संस्कार थोड़ी आहे। हाल फिलहाल माण्हू वटि जो आहे रोटी त खाइणी आहे, त उहो ई बाबा चए थो ईअं ई असांखे हिक ॿ में बि ॾिसणो आहे, ईअं असांखे जीवन में बि परिस्थिति में बि ॾिसणो आहे। अगरि अॼु असांजे जीवन में कोई बुरी परिस्थिति हले थी त हिक ई बुरी परिस्थिति हले थी न, बाक़ी सभु त ठीकु आहे न। भई कोई ॻाल्हि आहे लेकिन घर में बाक़ी कम त हले थो, त असां बाक़ी कम जो कंदे कंदे त एंजॉय करूं न, ख़ुशी ख़ुशी सां करूं न। भई ॿार अथव त ख़ुशी ख़ुशी सां पालो, हुननि खे पढ़ायो, कोई धंधो था करो त ख़ुशी ख़ुशी सां धंधो करो, कोई भी घर जो कम आहे रोटी ठाहिण ईअं करनि त ख़ुशी ख़ुशी सां ठाहियो। स्पेशली जो घर में रहण वारी लेडीस हूंदियूं आहिनि, हुननि खे जल्दी जल्दी रोटी ठाती ईअं कयो, मन में कुझु अलाए छा छा सोचनि था करनि था, त एॾो माण्हू कमाए थो लेकिन घर वारा सुठी रीति सुठे मन सां रोटी न ठाहिनि, त सभिनि खे शांत केरु थो करे। शांति घर गृहस्थी में जो आए दिन लड़ाई झगड़ा दुख बीमारियूं अचनि थियूं, इन जो कारण छा आहे? इन जो ज्यादा कारण हूंदो जेको घर में रोटी ठाहींदो। खाइण वारा त आहिनि लेकिन जेको माण्हू घर में रोटी ठाहींदो न, हुनजी रोटी ठहियल माण्हू खाए थो, ॿाहिरां त टेस्ट ॾाढो सुठो आहे, लेकिन बाबा चवनि था ठाहिण वारो न, कम से कम खाइण वारो पहिरियों बाबा खे यादि करे खाए, छोजी अन्न जो मन ते असर पईंदो ई आहे, ऐं मन जो पोइ तन ते असर पईंदो। ये अन्न जो मन ते असर पईंदो आहे ऐं मन जेको वीचार कंदो न, डॉक्टर छो पुछंदो आहे कि तव्हां कुझु सोचता आहियो, कोई टेंशन अथव? डॉक्टर छो सोचदो आहे हिनखे ख़ुशि रखो, हिनखे सुठी सुठी ॻाल्हियूं हिनजे मन में घुरनि, छोजी मन जो ई तन ते असर थिए थो। अॼु जो तव्हांखे बीमारियूं आहिनि, भई हिकु थींदो आहे भई कि पिछले जन्मनि जो कर्म भोग, ॿियो थींदो आहे भई असांजे जंहिं शरीर असांखे ॾिनो आहे त हुनजो शरीर असांखे ॾिनो अथई लेकिन बीमारियूं बि ईंदियूं। ॿियो थींदो आहे असांजो खाइण पीअण कीअं, लेकिन हिकु ॻाल्हि इहा बि थींदी आहे भई जो असां खाऊं था वो माण्हू जंहिं बि वीचार सां जॾहिं खाइण जे समय जो बि वीचार हलनि पिया हुनजे मन में, उहो वीचार बि असां गॾु खाऊं था,
पोइ शरीर में भोजन कर लियो, लेकिन विचार काॾे हलिया? मन में हलिया। पोइ मन उहो ई सोचो, पोइ मन जे सोचण सां पोइ शरीर में भी रोग बीमारियूं। इन करे कम से कम असां इहे त रोके सघंदा आहियूं कि असां सीजन जे हिसाब सां रोटी खाऊं। ॿियो जॾहिं भी जो भी खायो था न, भगवान खे यादि करण में घणी देर लॻंदी? सेकेंड लगदो आहे न। बस भगवान खे यादि करण, ये थोड़ी उते वेही करे जाप जपो सिमरन करो ना। 1 सेकेंड में परमात्मा की याद कयो, भोजन खाधो। त बाबा चए तो वो खाओ, पोइ ॾिसो तव्हांजे जंहिंजा भी विचार हूंदा जो भी हुन भोजन में, त वो भोजन में वो विचार खत्म थी वेंदा। तव्हांखे रोटी ॿियो ई सुठी लॻंदी। गुरुद्वारे जा दाल रोटी, मंदिरनि जो प्रसाद, उहे दाल रोटी तव्हां घर में ठाहियो, भले सेम तरीक़े सां ठाहियो, लेकिन टेस्ट उहो सुठो हूंदो आहे। छोकी हुते सभु शुद्ध मन सां खाईंदा आहिनि। ठाहिण वारनि ते भी स्पेशली ध्यानु ॾींदा आहिनि कि भगवान खे यादि करे ठाहिनि था। ऐं ठाहिण वारा भी सोचदा आहिनि कि हा असां गुरु जे घर में लंगर था खायूं, संगत जे लाइ प्रसाद, भावना वो थींदी आहे न। ऐं हिते तव्हां ॾिसिजो, राति जी या कल्ह जो रोटी खाईंदा त ॾिसिजो स्पेशली कि असांजे मन में कहिड़ा कहिड़ा विचार हलनि। जेको खाए न उन खां भी पुछिजो कि मां अॼु रोटी ठाहींदे समय मुंहिंजा इहे विचार हलनि था, त तव्हांखे खाइण खां पोइ इहे विचार हलनि था त हिन रीति न घर में जेको माण्हू रोटी खाईंदो न, जो घर में माण्हू रोटी तो ठाहे, सभिनि खे संभाले थो, इन्हनि जे मथां ॾाढी वॾी जिम्मेवारी आहे, ॾाढो वॾो जॉब इन्हनि जो। लेकिन माण्हू हिनखे ॾाढो नंढो जॉब सम्झो कि अरे असां त रोटी था ठाहियूं, असांखे त ईअं करे रखियो अथनि, बाक़ी पढ़ियल लिखियल आहिनि, वरी नौकिरी धंधा था करनि। नौकिरी धंधा कोई भी करे सघंदो आहे, लेकिन सुठे मन सां परमात्मा जी याद में रही करे भोजन कोटन में कोई में भी कोई ठाहे सघंदो, सभु न ठाहे सघंदा। उन सभिनि में कोटन में कोई में भी कोई असांखे अचिणो आहे। त जॾहिं भी भोजन ठाहियो घर में, अगरि तव्हां ॿारनि खे पाले, माण्हुनि खे ॾाढो शौक़ु आहे असां ॿार पैदा कनि, असांजे घर में ॿार हुजे, लेकिन ॿार पैदा करणु, उनजी पालना करणु, वो भी कलयुगी दुनिया में। कलयुगी दुनिया जा ॿार कीअं हूंदा? वो माण्हू न पैदा त करे थो वठे, लेकिन पालना नथो ॾेई सघे। अॼु माण्हू शौक़ में ॿार नंढा नंढा ई सुठा लॻंदा आहिनि, त नंढा नंढा ॿार त ॾाढा हूंदा आहिनि, अनाथ आश्रम में ॾाढा आहिनि, हुननि सां खेॾी अचो, लेकिन उन्हनि खे पालना ॾियण जे समय थोरो भी वॾो थींदो न, थींदो हाणे इहे किनो थी वियो आहे, हाणे इहे ख़राब थी वियो आहे, थोरो स्कूल में वेंदो त पोइ हुते ई पोइ पढ़ाई लिखाई सुठी रीति करे न करे, पोइ हुन रीति ही ॾाढो किनो थी वियो आहे, पढ़ंदो न आहे, ईअं न कंदो आहे, बस तॾहिं बस 2-3 साल, बस ज़्यादा से 2 साल सुठो आहे, बाक़ी 3 साल खां वॾे ताईं त ख़राब आहे। पोइ ॿार पैदा छो था करो? कलयुग दुनिया में ॿार पैदा कंदो त हुनमें अवगुण त हूंदा ई सी, बुरा स्वभाव संस्कार त हूंदा ई सी, जिद करण, रोअण, रुसण। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि असांजे ॿार में न थिए, त जॾहिं तव्हां ॿार पैदा करण वारा त उहे जेका 9 महीना हूंदा आहिनि, उहो त परमात्मा जी यादि में रही करे खुदि पंहिंजे अंदरि पहिरियों परिवर्तन करो। तव्हां जहिड़ा आहियो त तव्हांजा संस्कार भी हुनमें ईंदा ई, ॿियो जेका हुनजा ॿिया कलयुगी संस्कार आहिनि उहे भी ईंदा। अगरि तव्हां चाहींदा मुंहिंजो ॿारु ॾाढो ई सुठो हुजे त घर में टीवी बंदि करे छॾो। तव्हां चाहींदा मुंहिंजो ॿारु ॾाढो ई सुठो हुजे त इहे मोबाइल बंदि करे छॾो। ये करे सघंदा?
खुद तो ना करे सकता है लेकिन बाहर तो सुठो हुजे, ये कीअं थी सघंदो? घर में तव्हां टीवियूं मोबाइल उल्टी सुल्टी चीजी करे घर जो वातावरण तव्हां था बिगाड़ो। अगर तव्हां चाहींदा मुंहिंजो ॿारु ॾाढो सुठो हुजे त घर में ग्लानी करण, हिक ॿिए जे लाइ उल्टो सुल्टो सोचण ॻाल्हाइण सभु बंदि करे छॾो। घर में ॾाढो सुठो माहौल, ॿारनि सां उथो वियो खाओ पीओ खेॾो। ॿारनि सां खेॾंदा ई न, ॿार बि बोर थी वेंदो, अच तूं बि टीवी ॾिस नाटक ॾिस। पोइ काथां ॿार पोइ वीचारो वॾनि खे त डांटे मारे न सघंदा आहिनि, पोइ ॿारनि खे केॾो डांटंदा मारंदा आहिनि। सोचो ॿार अॼुकल्ह ॿार बि सुसाइड छो था करनि, ॿार बि छो था भॼी वञनि, छो था परेशान थी वञनि, छो उहे डिप्रेशन में था अची वञनि? छो जे घर वारा सम्झनि ई नथा, पंहिंजे घर जो वायुमंडल सुधारनि नथा, पंहिंजे पाणनि खे सुधारनि नथा, चवनि था असांजा ॿार सुधरनि। पोइ हुननि खे डांटे मारे पोइ ॿार काथे वञे? ॿुधाए घर में 5-6 ॼणा वॾा ऐं हिकु नंढो, त उहे 6 वॾा ऐं उहे हिकु नंढे जे मथां हावी थी वेंदो त या त ॿार बि ओड़ो थी वेंदो, उहो बि ॻाल्हाइण में न त कीअं रहंदो? ॿुधाए रही सघंदो? या त हुनखे बि हिकदमि कड़क थियणो रहंदो, जोर जोर सां रोइण चिल्लाइण डांटण। पोइ माउ पीउ चईंदा ॾिस तोसां कीअं थो करे, पोइ तव्हांजो पंज हुनजे मथां हावी थियो त उहो त वॾो थींदो ई, उहो बि शेर थींदो न त हुनखे तव्हां खाई छॾो। पोइ ॿारनि खे बिगाड़ण सुधारण, हिक ॿिए जे जीवन में सुख शांति लाइ, घर गृहस्थी में सुख शांति ठाहे लाइण जे लाइ सभी जिम्मेवार आहिनि, हिकु न सभी। ये न लेडीज ही खराब है, ये न जेंट्स ही खराब है, न ॿार ही खराब है, त असां सभी खराब आहियूं, असां सभिनि खे सुधरणो। त सभी जॾहिं सुठी रीति हिक ॿिए जे लाइ सोचंदव ॻाल्हाईंदव, घर जो वायु हुन लाइ सहज आहे। तव्हां त गुरुद्वारे वेंदा ई आहियो, तव्हां त मंदिर गुरुद्वारे वेंदा ई आहियो, उते जो वायुमंडल, उते जो वाइब्रेशन, उते जे माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि कंदा आहिनि, उल्टी सुठियूं ॻाल्हियूं न कंदा आहिनि, टीवी न ॾिसंदा आहिनि, सभु शांति सां परमात्मा जी याद में रही करे, भॻवान जी याद में रही करे हर कर्म थींदो। तव्हां बि उहो ई करो, घर गृहस्थी में रही करे, थी वियो न तव्हांजो घर स्वर्ग। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी को सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। समय जे महत्व खे ॼाणे व्यर्थ खे समृद्ध में परिवर्तन करण वारी नॉलेजफुल महान आत्मा ठा। बाबा चवनि था श्रेष्ठ जन्म त व्यर्थ गवायो। श्रेष्ठ जन्म भक्ति मार्ग में बाबा चई जो बि तव्हां कमु कयो न सभु वेस्ट ऑफ टाइम, टाइम केॾो वेस्ट थींदो आहे, पैसो केॾो ख़र्च कयो अथनि ऐं पंहिंजी शक्ति बि ख़तम कई आहे। लेकिन हाणे ये हिकु जन्म या अंतिमो जन्म जेको असांजो आहे हिन नर्क जी दुनिया में, नर्क जन्म सत्य जी आदि जे विच जो समय संगम युग, ये हिकु जन्म खुद के आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। अञा ताईं तव्हां जो बि तरीक़े सां मूंखे यादि कयो, मूर्ति मालाएं ग्रंथ शास्त्र ये सभु सां तव्हां मूंखे प्राप्त न करे पाया आहियो न। हाणे अगरि मूंखे प्राप्त करणो आहे त खुद के आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, तॾहिं तव्हांजी आत्मा खे प्राप्ति थी सघे। स्लोगन आहे हिकु बाप जे फरमान ते हलंदा हलो त सॼी विश्व तव्हांजी सुत ई कुर्बान थी वेंदी। परमात्मा असांखे छा थो चए, उहो पंहिंजे जीवन में धारण कंदा हलो त विश्व जी सर्व आत्मायूं असांजे अॻियां कुर्बान थी वेंदी। असांखे परमात्मा जे चए ते हलणो, बाक़ी सभु असांजे मथां कुर्बान थी वेंदी। ओम शांति।
बाबा खे यादि करो